बिसर गई सब तात पराए, बिसर गई सब तात पराए। जब ते साध संगत मोहे पाए, जब ते साध संगत मोहे पाए। बिसर गई सब तात पराई। ना को बैरी ना ही बिगाना, ना को बैरी ना ही बिगाना। सगल संग हमको बन आई, सगल संग हमको बन आई। बिसर गई सब तात पराई, बिसर गई सब तात पराई। जब ते साध संगत मोहे पाई, जब ते साध संगत मोहे पाई। बिसर गई सब तात पराई। जो प्रभ कीनो सो भल मानियो, जो प्रभ कीनो सुमत साधु ते पाई, सुमत साधु ते पाई। बिसर गई सब तात पराई, बिसर गई सब तात पराई। जब ते साध संगत मोहे पाई, जब ते साध संगत मोहे पाई। सब में रव रया प्रभ एके, सब में रव रया प्रभ एके। पेख पेख नानक बिगसाई, पेख पेख नानक बिगसाई। बिसर गई
संगत मोहि पाई। बिसर गए सब, बिसर गए सब, बिसर गए सब तात पराए। प्यारी साथ संगत, तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे हिन रामचरितमानस जे सत्संग में। गोस्वामी तुलसीदास विरचित श्री रामचरितमानस ते असां सत्संग करे रहिया आहियूं सिंधीअ में, जंहिंमें अॼु 3 नंबर दोहो शुरू थींदो। 3 नंबर दोहे शुरू थियण जो अर्थ आहे कि 2 नंबर अंक जिते लिखियल आहे उन खां पोइ वारियूं लाइनियूं, चौपायूं जेके आहिनि ॿिए खां पोइ, इहे ॿिए जूं कान्हनि, इहे 3 नंबर दोहे जूं चौपायूं आहिनि। मज्जन फल पेखिए तत्काला, काक होई बिक पिक बकऊं मराला। सुन आचरज करे जन कोई, सतसंगति महिमा नहीं गोई। इन खां पहिरीं असां संत जी महिमा ॿुधीसीं, संत जन जी महिमा, साधु समाज जी महिमा। पोइ वरी ॿुधो होसीं कि संत समाज रूपी प्रयाग में त्रिवेणी जेका आहे हरिहर कथा, उन में टुॿी हणण सां 4 पदार्थ था मिलनि। तो कहिड़ी टुॿी आहे उहा, कहिड़ी त्रिवेणी आहे? उहा आहे हरिहर कथा, माना सत्संग। त हाणे सत्संग जी महिमा थी अचे। तुलसीदास सत्संग जी महिमा तो बयान करे कि सत्संग जो छा महात्म आहे, सत्संग जी छा महिमा आहे। मज्जन फल देखिए तत्काला, काक होई पिक बकऊं मराला। सत्संग रूपी सरोवर में सनान करण जो फल तत्काल नज़र ईंदो आहे। काम कोयल थी वेंदो आहे, बगुलो हंस थी वेंदो आहे। मतलब शरीर कोन मटिजंदो आहे, स्वभाव ओड़ो थी वेंदो आहे। काम जो स्वभाव थींदो आहे, आवाज कर्कश, सदाई शंकालू, सदाई डाउट में रहण वारो, ऐं कपट मन में, ऐं कुछ भी खाई वेंदो आहे। त अहिड़े स्वभाव वारो माण्हू अगरि सत्संग में अचे, टुॿी हणे, त कोयल वांगुरु थी वेंदो। मिठो आवाज़, सब कुछ ग्रहण न करण वारो, सोचे समझी आहार करण वारो, ऐं मधुर आवाज़, मिठो आवाज़, मन में कोई कपट न। कारा ॿई थींदा आहिनि, कांव भी कोयल भी, पर ॾाढो फ़र्क़ु आहे ॿिन्हिनि में। तीअं सत्संग में अचण वारो माण्हू कांव मां कोयल वारो स्वभाव जो थी वेंदो आहे। ॿी मिसाल ॾिनी अथई, बगुलो हंस थी वेंदो आहे। ॿई अच्छा थींदा आहिनि। बग पखी तालाबनि जे किनारे घुमंदो आहे ऐं हंस भी अच्छो थींदो आहे, पर बगुलो तालाब में बीठो हूंदो आहे त माण्हुनि जानवरनि मछलियुनि खे लॻंदो आहे कि वीचारो सिधो साधो बीठो आहे, पर उहो इंतज़ार में हूंदो आहे मछली अचे त मां उनखे पकड़ियां। त उहो कपटी स्वभाव जो हूंदो आहे, पाखंड स्वभाव जो चई था सघूं। तालाब में ही रहण वारो हंस विशाल हूंदो आहे,
खीर ऐं नीर खे अलॻि अलॻि करे वठंदो आहे हंस, मोती चुगंदो आहे। त अगरि बगुले जे स्वभाव जहिड़ो माण्हू बि सत्संग में अची वञे त उहो हंस जहिड़ो विवेकी थी करे वेंदो आहे, ऐं पोइ मोती जहिड़ी शइ रुगो चुगंदो हुओ। त सत्संग जी एॾी वॾी महिमा आहे, कोई अचरज ना करे, सुन अचरज करे जन कोई, सत्संगत महिमा नहीं गोई। सत्संग जी महिमा लिकल कान्हे कंहिंखां बि। गोस्वामी तुलसीदास थो चए, वाल्मीकि नारद घट जोनी, निज निज मुखन कही निज होनी। वाल्मीकि नारद ऐं कुंभज ऋषि जहिड़नि महान संतन महान आत्माउनि बि स्वीकार कयो आहे, पंहिंजे मुख सां पाण ॿुधायो आहे कि असां सत्संग जे करे हिन पद खे प्राप्त थियासीं। सत्संग जी महिमा वॾी आहे। वाल्मीकि त पहिरीं डाकू हो, पोइ संतनि जे संग में थोड़ी देरि रुगो सत्संग, संतनि थोड़ो उपदेश कयो त घर वञी करे सत्यता जो पतो लॻायईं कि सच्चाई छा इहा ई आहे छा, कि कोई कमु न ईंदो पोइ मूंखे अंत समय में ऐं यमलोक में। त पतो पियसि कोई बि कमु कोन ईंदो। त वापसि अची करे संतनि जी शरण में पियो ऐं चईं अॼु मुंहिंजूं अखियूं खुली वयूं। पोइ उहो ई वाल्मीकि राम राम न पियो जपे सघे, मरा मरा पियो जपे। उन मरा मरा जपण में ई उन जा पाप नाश थी विया ऐं महर्षि वाल्मीकि थी वियो। मरा मरा मां राम राम थी वियो। इहो सत्संग जो प्रभाव। कुंभज ऋषि बि सत्संग जे करे अहिड़ो महान थी वियो जो भॻवान शिव खे वञिणो पवंदो हो उन जी कथा ॿुधण। कुंभज ऋषि अगस्त्य एतिरो प्रवीण थी वियो सत्संग करे करे। सत्संग करे करे बि कोई महान थी वेंदो आहे, जो भॻवान शिव खे अचिणो पवंदो हो कथा ॿुधण जे लाइ। एॾी सुठी कथा कंदो हूंदो। सत्संग जो प्रभाव। ऐं नारद दासीअ जो पुटु हो, संतनि जी शेवा में हूंदो हो, जूठियूं पातलूं खणंदो हो। उन संग में हू देवर्षि नारद थी वियो। वेद व्यास खे नारद पाण ॿुधायो हो कि मां दासी पुत्र हुअमि ऐं संतनि जे संग जे करे, संतनि जी महिमा जे करे मां हिन पद खे प्राप्त थियो आहियां। ऐं ॿिए बि अनेक मिसाल आहिनि। तुलसीदास त चए थो, जलचर थलचर नभचर नाना, जे जड़ चेतन जीव जहाना। हिन संसार में मति कीरति गति भूति भलाई, जब जह जतन जहां जह पाई, सो सब जानब सत्संग प्रभाव, लोकों बेदन आन पाओ। तुलसीदास चए थो हिन संसार में जलचर थलचर नभचर जड़ चेतन इन में सभु अची विया, सभु अची विया। जीव जंतु पेड़ पौधा नदियूं पहाड़ सभु अची विया। आसमान में उॾण वारा पक्षी, जल जे अंदरि, धरतीअ ते जीव, इन्हनि सभिनीनि खे कॾहिं बि कंहिंखे बि अगरि मति ॿुद्धि प्राप्त थी आहे त उन जो कारण ज़रूरु सत्संग रहियो हूंदो। उहो सत्संग जी असां सम्झंदासीं, सत्संग केवल हिन खे ई न चइबो आहे, सत्संग जा प्रकार थींदा आहिनि, पर मूल में सत्संग हूंदो। ॿुद्धि ईंदी सत्संग सां आहे। मति शुभ मति मिली अगरि कंहिंखे संसार में, सुठी ॿुद्धि, ख़राब चालाकी न, सुमत कंहिंखे मिली आहे त सत्संग सां ई मिली आहे। ॿियो कीर्ति,
अगर कंहिंखे कीर्ति यश मिलियो आहे संसार में, प्रसिद्धि मिली आहे, तारीफ़ मिली आहे, त उन जे बि मूल में सत्संग हूंदो। गति कंहिंजी शुभ गति थी आहे, सदगति थी आहे, त उन जे बि मूल में सत्संग ज़रूरु कुन सत्संग कयो हूंदो। ऐं भूति, भूति माना विभूति, ऐश्वर्य। अगर कंहिंखे ऐश्वर्य मिलिया आहिनि, सुख सुविधाऊं मिलियूं आहिनि, त उन जे बि मूल में कारण सत्संग ई रहियो हूंदो। ऐं ॿियो आहे पंजो भलाई। अगर कंहिं में अच्छाई आहे, सुठाई, भलाई, कोई माण्हू सुठो आहे, शीलवान आहे, भलो आहे, त उन जे बि मूल में कारण सत्संग रहियो हूंदो। सत्संग जे करे उन में भलाई हूंदी। जब जंहिं जतन जहां जंहिं पाई, तुलसीदास चए थो भली कंहिं बि जतन सां उन प्राप्त कयो हुजे, भली किथे बि इहे शयूं कंहिं प्राप्त कयूं हुजनि, किथे बि कीअं बि, पर मूल सत्संग ई हूंदो उनजो। सो जानब सत्संग प्रभाव। छो त लोकऊं वेद न आन पाओ। हिन लोक में ऐं वेदन में ॿियो कोई उपाय आहे ई कोन। ॿई जॻहियूं आहिनि, मति कीरति गति भूति भलाई पाइण जो साधन या त लोक में हूंदो आहे। का शइ अगरि खपे असांखे, या त लोक संसार में ॻोल्हिबो आहे, कंहिंखां पुछिबो आहे। संसार में जेका शइ न मिलंदी आहे न, पोइ शास्त्रनि में मिलंदी आहे। जिन जो जवाब संसार लोक में न मिले त वेदन में। त तुलसीदास चए थो लोकन में भी ऐं वेदन में भी ॿियो कोई उपाय कान्हे। ये मति कीर्ति गति भूति भलाई पाइण जो हिकिड़ो ई उपाय आहे, सत्संग। सत्संग त सत्संग एॾो अनमोल आहे, एॾो कीमती आहे, जो सत्संग ही सभु ॾेई थो छॾे। ऐं पहिरीं ॿुधोसीं 4 पदार्थ बि थो ॾेई छॾे, त हर कोई छो नथो करे। हिकु त चवणो पवंदो कि सत्संग जे नाले ते कुझु ॿियो बि हली रहियो आहे कुझु ॿियो। सिर्फ़ु उनखे ठपो हणण सां सत्संग जो उहो सत्संग कोन थियो। त उन सां हिन लाभ जी अपेक्षा न रखिजो। ऐं उन सत्संग में कोई माण्हू हिननि लाइ वेंदो बि कान्हे। हाणे सभिनि खां पहिरीं त इहो ॾिसूं सत्संग जो अर्थ छा आहे। सत्य जो संग। तव्हां जॾहिं बि जिते बि जंहिं बि मामले, जंहिं बि अवस्था में, जेतिरी बि मात्रा में सत्य जो संग कयो अथव, उहो आहे सत्संग। ही शयूं पाइण जे लाइ सत्संग करणु ज़रूरी आहे। त पहिरीं सत्संग जो अर्थ त सम्झूं कि असां उहो कंदा बि आहियूं या न। लोकनि जी त ॻाल्हि छॾे ॾियो, पाण पंहिंजी ॻाल्हि कयूं। रामचरितमानस त ही 8हों सत्संग आहे पंहिंजो। इन खां पहिरीं भगवत गीता 4 साल। सत्संग घणा? 414 सत्संग भगवत गीता ते थिया आहिनि, हा न। उन खां पहिरीं यादि कोन्हे पाण छा छा कयो आहे। वैराग्य शतक, सिद्ध गोष्ठ, नारद भक्ति सूत्र, ऐं जपजी साहब, सुखमनी साहब। सुखमनी साहब 4 साल हली। उन खां पहिरीं रामचरितमानस 6 साल हलियो हो। उन खां पहिरीं अनेक कबीर जयंती, रविदास जयंती, वर्सियूं, देवी भागवत, भागवत पुराण, शिव महापुराण, सावण जी कथाऊं। त इहे सभु जोड़ियूं त केॾा सत्संग थी विया हूंदा।
ही त हाणे नोट तो कयो वञे, झूलेलाल जी भी कई आहे कथा हिकु ॾींहुं, अगरि जोड़ियूं ही त हाणे था पाण रिकॉर्ड कयूं, पर एतिरो सभु ॿुधण खां पोइ बि अगरि तव्हां सत्य जो संग न कयव त व्यर्थ आहे, माना उहो सत्संग न थियो आहे। अगरि सत्य जो संग न थियो आहे त असां केतिरो सत्य ॻाल्हाइण लॻासीं सत्संग ॿुधी करे, केतिरो सत्य आचरण करण लॻासीं, जेतिरो कयो आहे सच आचरण, सॼे ॾींहं में असां घणो सत्य, असांजी मात्रा घणी आहे आचरण में सत्य जी, उहो सत्संग आहे, उहो फल ॾींदो। ऐं ॿियनि उन्हनि जी ॻाल्हि छॾे ॾियो जेके नालो सत्संग था रखनि ऐं कंदा कुझु ॿियो ई आहिनि, न सत्य न संग, बल्कि असत संग थी वेंदो अथनि, असत्य जो संग, संसारिक ॻाल्हियूं, संसारिक चकाचौंध, संसारिक धन दौलत ऐश्वर्य भीड़, सांसारिक समस्याऊं, ससु नुंहुं जूं प्रॉब्लमूं, ॾेराणीअ जी शिकायत करे उन्हनि सत्संगनि में दीदीअ सां, ऐं हू मज़ा वठनि ॿिन्हिनि ॾेराणियुनि जा, हुनजी बि ॿुधनि हुनजी बि ॿुधनि, ऐं अॼु ॾींहं ताईं झगड़ा सुलझाई कोन्हनि उन्हनि वटि, छो त हू चाहिनि बि नथा कि कॾहिं सुलझनि इहे, त सत्संग किथे थियो? असत्य जो, उनखे सत्संग ई चवनि थियूं पर सत्संग आहे कोन। सत्संग जी पहिरीं शर्त आहे सत्य सत्य सत्य, आद सच जुगाद सच है भी सच, नानक होसी भी सच। त सत्संग जो पहिरियों उद्देश्य छा आहे? सत्य। पोइ उन सत्य खे प्रगट करण जे लाइ ही सभु आहिनि, बाजो ढोलक ॻाइण वॼाइण, चुटकुलो कथा जोक्स या हितां हुतां जूं ॻाल्हियूं, कॾहिं जलेबियुनि खे पकड़ाईंदा आहियूं, कॾहिं बाबाजीअ खे, कॾहिं ढाबाजीअ खे, इहो सभु छा आहे? सत्य खे प्रगट करण जो इहो सभु उपाय आहे। सभु चेष्टाऊं उन सत्य जी लाइ आहिनि, कूड़ जो पर्दो टुटे, ओपन थिए कूड़ ऐं सत्य प्रगट थिए कंहिं बि रूप सां। असां संगीत बि वॼाईंदा आहियूं त उहो बि सत्संग आहे। मोरारी बापू ॿुधाया आहिनि कुझु सत्संग, कि हिकु सत्संग हे त आहे वक्ता श्रोता, पर इन जे अलावा सत्संग जा ॿिया बि रूप आहिनि। संगीत, अगरि तव्हां किथे संगीत जो प्रोग्राम ॿुधण विया, कोई सुठो गायक हो ऐं सुठा वॼाइण वारा बि हुआ, ऐं तव्हांखे संगीत सां प्यार बि आहे, ऐं तव्हांजा कन श्रवण करे, मधुर श्रवण करे आनंदित थींदा आहिनि, त उहो सत्संग आहे, उहो बि सत्संग आहे। सद ग्रंथ, जिते सद अखर अचे उहो सत्संग। कोई सुठो ग्रंथ खणी तव्हां हुनजो रोज़ पारायण कयो, पाठ कयो, त उहो बि सत्संग आहे। स्वाध्याय, तव्हां कोई ग्रंथ न हुजे, धार्मिक ग्रंथ न हुजे, कोई मैगज़ीन भली पढ़ो, कोई ॿियो किताब पढ़ो, जेको सत्य हुजे, सत्य हुजे, सत्य जे तरफ़ इशारो कंदो हुजे, त उहो बि सत्संग आहे। सद वार्ता, तव्हां पंहिंजी साहेड़ीअ जे घर विया या तव्हांजी साहेड़ी तव्हांजे घर आई ऐं तव्हां हुते वेही करे सद वार्ता कयव, सत्य चर्चा कयव, सद चर्चा, त उहो बि सत्संग आहे। हींअर ई मां थोरी देरि पहिरियों चयो कि नंढड़े ॿार सां थोरी देरि वेहण बि सत्संग आहे। आंटीअ जी ॾोहिटी आई हुई नंढड़ी,
छो त उहो सरल थींदो आहे ॿार, हुनखे ख़बर थोरी आहे कि मूंखे इम्प्रेस करिणो आहे कंहिंखे, हू पंहिंजे ई हुन में हूंदो आहे। त उहो बि सत्संग आहे, थोरी देरि ॿार सां गुज़ारणु, सद चर्चा सद दर्शन, सही सत्य जो दर्शन करण बि सत्संग आहे। सद नृत्य बि मुरारी बापू चयो आहे, हालांकि मूंखे अञा ताईं कंहिंजो नृत्य डांस ॾिसी करे कोई सत्संग जहिड़ी अनुभूति कोन थी आहे, छो त शायदि मां ॾिठा न हूंदा, मिलिया न हूंदा कि कोई नृत्य करे, डांस करे लय में ऐं शालीनता सां, त उहो बि सत्संग आहे। सद नृत्य, कंहिंखे पढ़ाइण, सत्य सही ॻाल्हि पढ़ाइण भी सत्संग आहे। अच्छा, संकल्प, अगर तव्हां कोई सद संकल्प कयो अथव, सद सुठो संकल्प कि मूंखे कथा कराइणी आहे या मूंखे घर में गुरु घुमाइणो आहे, ॾेखारण लाइ न, उहो सद रहियो ई कोन। अगर ॾेखारण लाइ कयव उहो सद न रहियो, सत्य निकिरी वियो उन मां। या मूंखे घर में सत्संग कराइणो आहे, ॾेखारण लाइ न, जलेबियुनि जे लाइ न, जलेबियुनि जो बि न, जलेबियुनि जो त हू अथव, जलेबियों का जलेबियों के लिए जलेबियों द्वारा, ईअं न, जलेबियों के लिए जलेबियों का जलेबियों द्वारा, बस उन्हनि जो ई सत्संग, उन्हनि जा ई माण्हू ऐं उन्हनि जूं ई ॻाल्हियूं, त पोइ सत्य लाइ त थियो ई कोन सत्संग। पर अगर सत्संग कराइण जी घर में इच्छा थिए थी कि संत अचे, संगीत अचे, संगत अचे, ऐं थी नथो सघे पर मन में संकल्प थो थिए, केवल हिकु कल्पना ई थी थिए, त इहो बि थोरी देरि जो सत्संग आहे। ॿियो, सद आचरण, सदाचार, अगर कोई माण्हू सुठो आचरण करे थो, माण्हुनि सां व्यवहार सुठो थो करे, त उहो बि सत्संग आहे। सद व्यवहार, सद प्रेरणा, सद प्रवृत्ति, अगर कोई माण्हू सुठनि कमनि में प्रवृत्त आहे, सेवा वग़ैरह में, कुझु किथे एक्टिव आहे कंहिं कम में, सलाहूं ॾियण में त न, सलाहूं ॾियण में त अनेक आहिनि, कुझु करण में, फेसबुक ते ॾाढे टाइम खां हू पियो थो हले, भई झूलेलाल जो, मां सिंधी थी करे झूलेलाल खे नथा वधीक पुछनि, ऐं हर कोई पंथ पंहिंजे पंहिंजे गुरूअ जी उहो मल्हाए रहियो आहे, ऐं सिंधी भिटकी रहिया आहिनि। त मां चयो, मान हिकु ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे अगरि झूलेलाल जो प्रचार करिणो आहे त हिकु कमु कयो, 4-5 नौजवान गॾु कयो ऐं सिंधीअ में झूलेलाल जी कथा रखो, पाण ई सिंधी माण्हू पंहिंजे धर्म सां जुड़ंदा ऐं पंथ छॾींदा। तव्हां कुझु कंदा कोन, रुगो बसि हिन हूअं कयो, हुन हूअं कयो, हुन पंथ में था वञनि, हुन पंथ में था वञनि, तव्हां बि त कुझु कयो। अगरि पंथ छॾनि माण्हू त पोइ केॾां वञनि, छा आहे सिंधियुनि जो, कहिड़ो ठिकाणो आहे? असां त कयूं पिया था प्रचार, ॻाल्हियूं रुगो सलाहूं थोरी था ॾियूं, असां त कयूं पिया था सिंधीअ में, जेको मां ॿुधायो कि हीअ कथा कई आहे, हूअ कथा कई आहे, इहे सभु सिंधीअ में कयूं आहिनि। सिंधीअ में ई कयूं आहिनि, हृदय सां सिंधीअ में कयूं आहिनि। हिकिड़ा अहिड़ा बि आहिनि जेके चवंदा आहिनि सिंधीअ में कथा कंदा आहियूं, पर हू हिंदीअ में कंदा आहिनि, अखर सिंधी पर भाव हिंदी, छो त हिंदी वारे जी नकल करे पिया था कथा कनि, पोइ अखरनि सां ई पतो पइजी वेंदो आहे। के त लोकल माण्हू चवंदो आहे ईअं, हे सिंधीअ में उहे लोकल वारी भाषा पियो थो इस्तेमालु करे, त हिन जो भाव हिंदीअ जे तरफ़ ई आहे। असां ॿाहिरां बि सिंधीअ में कई आहे, अंदरां बि सिंधीअ में ई कई आहे, सोचो बि सिंधीअ में ई आहे, ॻाल्हियूं बि सिंधीअ में ई ॾिनियूं आहिनि।
जलेबियुनि खे। हा, हिंदी अखर अची वञनि त हुन में एतिराज न कजो, अंग्रेजी बि था अची सघनि, पर व्याकरण सिंधी आहे। त हाणे सलाह ॾिनीमान, हाणे कनि त कनि, पर चुप, करिणो कंहिंखे कोन्हे, सलाह ॾियणी आहे। त जेको माण्हू कुझु करे थो, सद कंहिं सुठे कम में प्रवृत्त आहे, त उहो बि सत्संग आहे, सत्संग आहे उहो। सदाचार सत्संग आहे, सदश्रवण भी सत्संग आहे। केवल कथा ही न, तव्हां किथे कुछ ॿियो भी था ॿुधी वठो, सुठी ॻाल्हि था ॿुधी वठो। के माण्हू अहिड़ा मां ॾिठा आहिनि, ॻाल्हाईंदा आहिनि, थोरो ई ॻाल्हाईंदा आहिनि, कम जो ॻाल्हाईंदा आहिनि, यथार्थ ॻाल्हाईंदा आहिनि, मूर्ता सां न ॻाल्हाईंदा आहिनि। त मूंखे लॻंदो आहे इहो अॼु मुंहिंजो सत्संग थी वियो। उन भली मूंखे संसारी ॻाल्हियूं ई ॿुधायूं, पर धैर्य सां ॿुधायईं, धीरज सां ॿुधायईं, शिकायत बि कयईं त ॾाढो शालीनता सां। कंहिंजी शिकायत कयईं त धैर्य सां ऐं नीतिअ सां, कि हीअं थियणु खपे त असां हीअं कयोसीं, त उहो बि सत्संग आहे। सदश्रवण, मुंहिंजो सत्संग थी वियो उहो। अगरि असां कुझु सुठो ॿुधोसीं त उहो बि सत्संग आहे। सत्य ॿुधोसीं, सत्य, मिथ्या न। सद दर्शन मां ॿुधायां पियो कि सुठो दर्शन अगरि असां कयूं, सुठो दर्शन, हाणे कोई मञे चाहे न मञे, अगरि असां सुंदर कंहिंजो रूप बि ॾिसूं ऐं उनखे ग्रहण, उनखे भोग कयूं परियां खां ई, सुंदर रूप ॾिसी असां खे रस अची वियो, इहो आहे, थींदो आहे, विज्ञान आहे इहो। विज्ञान ॿिनि प्रकारनि जो थींदो आहे, हिकु लौकिक विज्ञान, ॿियो आध्यात्मिक विज्ञान। आध्यात्मिक विज्ञान ॾाढो सूक्ष्म आहे, ॾिसी करे बि सत्संग थी वेंदो आहे। ॾिसी करे, केॾे निहारे, ॿार ॾे निहारे करे, मुस्कुराए करे, परियां खां ई ॿार खे ख़ुशी ॾेई सघिजे थी। ऐं ॿार खे छो, कंहिंखे बि परियां खां मुस्कुराए करे, पर उहो हुजे पूर्ण फीलिंग सां। अंग्रेजी अखर अची वियो, पूर्ण हिंदी अखर, पर आहे सिंधी। कोई पूरी तन्मयता सां, फीलिंग सां कंहिंजे तरफ़ मुस्कुराए, त हुनखे जेका राहत मिलंदी न, उहो सत्संग आहे। इहो विज्ञान आहे, आध्यात्मिक विज्ञान आहे। स्पर्श विज्ञान थींदो आहे। स्पर्श ॿुधाए छॾींदो कि इहो स्पर्श कहिड़े टाइप जो आहे, उहा ओतिरी संवेदना हुजे उनखे, जंहिंखे स्पर्श थियो कंहिंजो। त सद दर्शन भी सत्संग आहे, सुठो दर्शन करणु। कंहिं तीर्थनि ते वञिबो आहे या कंहिं ॿाहिरि ॿिए शहर में मंदर में वञिबो आहे न, त दर्शन कबो आहे। उहो दर्शन कंहिंखे चइबो आहे ख़बर अथव? माण्हू त हुन मूर्तिअ जो दर्शन करे फटाफट हली ईंदा आहिनि, इच्छा पूरी थी वई। न, दर्शन जो अर्थ आहे, मां वियो हुउमि किथे ॿाहिरि, त हिकु हिकु शइ मां ध्यान सां पियो ॾिसां, हिकु हिकु वस्तु, छो त ॿियो प्रदेश थी वियो साउथ साइड। त मां वाइड़ो पियो थियां कि हितां जी संस्कृति हीअं आहे, हेॾा पुराणा मंदर, हज़ार साल पुराणा, कीअं ठाहिया उन्हनि ही मूर्तियूं, वाद्य यंत्र। मां ॾिसां ई पियो त जेको वठी आयो हो उन चई, साईं हलो अॻिते हलो, असां इहे ॾिसण कोन आया आहियूं। त सद दर्शन इन खे ई चइबो आहे कि कंहिं शइ खे चङी देरि ॾिसणु ऐं कुझु सोचणु, जे म्यूज़ियम में छा वञी कबो आहे, ॾिसबो आहे ध्यान सां, भई हीअ शइ छा आहे। सद उहो बि सत्संग आहे। त म्यूज़ियम में वञो, मॉल में वञो, जनजाति संग्रहालय में वञो, पर तव्हां ध्यान सां ॾिसो, का शइ मॉल में तव्हां ॾिसो कीअं लाइटिंग कई अथनि, कीअं सफ़ाई रखी अथनि,
कीअं सिस्टमेटिक आहे, त इहो बि सत्संग आहे। पर हुजणु खपे सद, कपट सां न, चालाकीअ सां न, ॾेखारण लाइ न। सत्संग, सत्संग जा ॾाढा रूप आहिनि। अच्छा, ॿियो सदुपयोग बि सत्संग आहे। असांखे जेको बि आहे धन, समय, संपत्ति, कोई टैलेंट, का प्रतिभा या कुछ ॿियो असां में सुठो आहे, उन जो सही सही उपयोग करण बि सत्संग आहे। ॿियो आहे सद उपभोग, उपभोग करण। जीअं रोटी खाइण, रोटी अगरि असां ॾाढो प्रेम सां था खाऊं त उहो बि सत्संग आहे। स्वाद वठी करे था खाऊं, आराम सां, बिना ॻाल्हाए ॿोलाए। ॻाल्हाए करे जेका रोटी खाइबी आहे उहा असांजी संस्कृति कान्हे। माण्हू ॻाल्हाए बि पियो थो ऐं रोटी बि पियो थो खाए। ॿियो हुनजो छा थियो, वरी सलाद, हुनजो हू थी वियो कमु। फलाणी आई हुई माया, पोइ छा चई, रोटी पिया था खाइनि। ऐं शादीअ ते वरी छा कंदा आहिनि, ही बि खाइणो आहे, हू बि खाइणो आहे, ऐं केॾी महिल कुझु बि खाइणो आहे, कोई क्रम न, पहिरीं कुझु पोइ कुझु, पोइ कुझु बि। अगरि माण्हू भली शादीअ ते ई रोटी खाए, पर अगरि स्वाद वठी करे खाए, फीलिंग सां खाए, त उहो आहे सद उपभोग। ऐं उहो सद उपभोग बि आहे सत्संग। ऐं केवल रोटी खाइण खे भोग न चइबो आहे, ॿियनि शयुनि जो बि उपभोग थींदो आहे। सत्संग श्रवण करण बि उपभोग आहे। त इहे आहिनि सत्संग जा कुझु रूप। गोस्वामी तुलसीदास चए थो कि अॼु ॾींहं ताईं जंहिंखे बि कीर्ति मिली आहे या बुद्धि मिली आहे या गति थी आहे, शुभ गति या भूति या भलाई, त उन जे मूल में सत्संग ई रहियो हूंदो। मूल ॻोल्हियो उनजो। कोई माण्हू तरक़ी कई हुजे, उनजो मूल ॻोल्हियो। सत्संग भली संत न मिले, भली टिकाणो न मिले, बाजो धुकड़ बि न हुजे उनजे जीवन में, पर जंहिंजो उन संग कयो हूंदो, उहो उनखे सही सलाह ॾिनी हूंदी, उनखे सद ज्ञान ॾिनो हूंदो, सत ज्ञान, सद ज्ञान। हुन सही संग कयो हूंदो, तॾहिं वञी हिते पहुतो हूंदो। अगरि कोई बुद्धिमान आहे, कोई ॿार अॼुकल्ह केॾा बुद्धिमान आहिनि, त उनजे मूल में उनजी माउ हूंदी या पीउ हूंदो या स्कूल हूंदो, त इहो बि त संग आहे, सत्संग, सुठो संग। मूल में सत्संग ई आहे। अगरि कोई बुद्धिमान आहे या कंहिंजी कीर्ति आहे, यश फैलियल आहे, या कंहिं सदगति हासिल कई, या कंहिंखे धन दौलत बि आहे, या कंहिंमें सुठा सदगुण आहिनि, त इन्हनि सभिनीनि जे मूल में सत्संग। सचो संतन जो थई संगड़े अदा, जिता नाम जो लगंदे रंगड़े अदा। सचो संतन जो थई संगड़े अदा, जिता राम जो लगंदे रंगड़े अदा। सचो संतन जो।
संग संतन जो दुख दूर करे, संग मूर्ख जो मन मूढ़ करे। संग संतन जो दुख दूर करे, संग मूर्ख जो मन मूढ़ करे। रहो मूर्ख खां सो कोह परे, रहो मूर्ख खां सो मता विझे भजन में भंगड़े अदा। सचो संतन जो थई संगड़े अदा, चिता राम जो लगंदी रंगड़े अदा। सचो संतन जो संग संतन जो तोखे तारींदो, ॾुखियो ॾींहुं न मूर ॾेखारींदो। संग संतन जो तोखे तारींदो, पहेला जखरियल भी सुधारींदो। पहेला जखरियल भी सुधारींदो। मेटे विरधाता जा अंगड़े अदा, सचो संतन जो थई संगड़े अदा। जिता नाम जो लगंदी रंगड़े अदा, सचो संतन जो थई। त मति कीरति गति भूति भलाई, जब जेहि जतन जहाँ जेहि पाई। सो जानब सत्संग प्रभाव, लोकों वेद न आनो पाओ। मति कीर्ति गति भूति भलाई, जंहिंखे बि अॼु ॾींहं ताईं इहे शयूं मिलियूं आहिनि तो सत्संग जे प्रभाव जे करे मिलियूं आहिनि। जलचर थलचर नभचर नाना, जे जड़ चेतन जीव जहाना। ॾिसो ये घणा थिया, जलचर पाणीअ में, थलचर जमीन ते हलण वारा, नभचर आसमान में उॾामण वारा, चौथों जड़, जड़ मकान दुकान ये सब। पंजो चेतन असां जिन में चेतना आहे, ये पंज आहिनि न। ऐं हू घणा आहिनि, मति कीरति गति भूति भलाई, पंज। त हाणे हिननि खे हिक हिक सां जोड़े ॾिसो, सुठो लॻंदव। जलचर जेके आहिनि, जलचरन मति प्राप्त कई सत्संग जे माध्यम सां। जेके जलचर आहिनि, पाणीअ में जेके मछलियूं या जीव थींदा आहिनि न, उन्हनि खे थलचर खां वधीक बुद्धि हूंदी अथव। बल्कि उन्हनि में त जेका हुआ डाल्फिन मछली थींदी आहे न, उहा एतिरी बुद्धिमान आहे जो अगरि धरतीअ ते हुजे हा न उहा मछली, त मनुष्यनि खां वधीक बुद्धिमान हुजे हा। इहो वैज्ञानिकनि जो हू आहे निष्कर्ष। भाई थींदो छा आहे, असांजे शरीर जे अनुपात में असांजो मस्तिष्क केतिरो आहे, दिमाग़ जो वज़न केतिरो आहे, उन सां तय थींदो आहे कि माण्हू बुद्धिमान आहे या न आहे। कोई डिमटड़ो हुजे पर सिर वॾो हुजेसि त माना
शरीर जे अनुपात में उनजो दिमाग़ वॾो आहे, उहो बुद्धिमान थींदो। इन करे चवंदा आहिनि मोटा माण्हू घटि बुद्धि हूंदी अथनि, बुद्धि घटि कोन हूंदी अथनि अनुपात में। ऐं कोई हेल्दी माण्हू बुद्धिमान हुजे त सम्झिजो मोटो थियण खां पोइ एतिरो बुद्धिमान आहे, सनो हुजे हा त केतिरो इहो वधीक बुद्धिमान हुजे हा, ईअं सम्झिजो। त इन हिसाब सां हाथीअ जो मस्तिष्क ॾाढो वॾो आहे, त उहो बुद्धिमान हुजणु खपे न। शरीर त ॾिसो न उनजो, शरीर जो अनुपात ॾिसबो आहे, सभिनी जो अलॻि अलॻि आहे। हिकिड़े चूहे हाथीअ खे चयईंसि तुंहिंजी उमिरि घणी अथई? हाथीअ चयईंसि मां आहियां 10-12 साल जो। चूहे चयईंसि बसि मां 20 साल जो आहियां, तोखां वॾो आहियां। त हाथीअ चयईंसि 20 साल जो आहीं त दुबलो छो आहीं? चयईंसि तबियत ठीकु कान्हे, कोरोना थी पियो। मतलब हाथीअ जो मस्तिष्क उनजे शरीर जे हिसाब सां ॾाढो नंढो आहे, ॾाढो नंढो। असां मनुष्य जो मस्तिष्क वॾो आहे शरीर जे अनुपात में। असां आहियूं उभयचर। उभयचर सम्झंदा आहियो? उभा बीठल, ॿिनि पेरनि वारा। त उन हिसाब सां मछलियुनि जो मस्तिष्क वधीक थींदो आहे, पाणीअ में रहण वारनि जो। उन में बि डॉल्फिन जो मस्तिष्क शरीर जे अनुपात में वॾो थींदो आहे। त जलचरनि खे मिली आहे मती, थलचरनि खे मिली आहे कीर्ति। अॼु ॾींहं ताईं अगरि जानवरनि ॾिठो वञे, प्राणियुनि में जस वधीक मिलियो आहे जानवरनि खे। सर्कस में माण्हू चिड़िया घर में बि वेंदा आहिनि, जानवर ॾिसण वेंदा आहिनि न। माण्हू हैरान थी वेंदो आहे कि अहिड़ो जानवर जेको कॾहिं ॾिठो ई न हो, अॼु साम्हूं ॾिसी आयासीं, भालू। त हिननि कीर्ति प्राप्त कई आहे। हिकु भाई हिकु ॿिए वटि वियो, पाड़े वारे वटि, उनखे मारण लॻो। त हुन चयईंसि छा थी? ॿियनि बि पुछियो छा थियो? त उन चई हिन मूंखे भालू चयईं। त पाड़े वारे चयईंसि मां कॾहिं चयो भालू? त चयईंसि अॼु खां साल पहिरीं यादि अथई तो मूंखे भालू चयो वई? त चई हा मां भालू चयो, उहो त साल पुराणी ॻाल्हि आहे। त पाड़े वारनि बि चयो भाई साल पुराणी ॻाल्हि छॾ न, ऐं अॼु छो थो मारीसि हुन जे बदिरां? चयईंसि छो त मां कल्ह ई भालू ॾिठो आहे, मूंखे ख़बर कोन हुई भालू थींदो छा आहे। त उहो ॾिसी आयो आहियां त पोइ ख़बर पई तूं मूंखे उहो पियो चईं। जहिड़ी तरह कंहिंखे चओ जलेबी त चवंदी इहो छा आहे। पोइ जॾहिं कॾहिं पालो पए उनजो उन्हनि सां, पोइ अची विढ़ंदव तो मूंखे इहो पई चईं। हींअर कंहिंखे चओ ज्ञानी, तूं ॾाढी ज्ञानी आहीं, ख़ुशि थी वेंदव। कुझु टाइम खां पोइ जॾहिं इहो थियणो ई आहे, इन्हनि जी बेइज़ती थियणी ई आहे, पोइ चवंदव ज्ञानी किसको बोला, मैं कोई ज्ञानी हूँ क्या? मेरा मजाक मत उड़ाया कर, मैं नहीं जाती हूँ उस सत्संग में। इहो पोइ चवंदव मुंहिंजी भविष्यवाणी आकाशवाणी, ही भविष्यवाणी खे चवनि आकाशवाणी, त्रिकालदर्शी। जलेबियूं ई आहिनि न आख़िर। त जानवरनि खे मिली आहे कीर्ति, थलचर खे। नभचर खे मिली आहे गति, गति मिली आहे न उॾामणनि वारनि खे, स्पीड, अलॻि अलॻि उन्हनि जी स्पीड। अच्छा, जड़ खे मिली आहे भूति, ऐश्वर्य। तव्हां होटल ॾिसो, मॉल ॾिसो, बंगला ॾिसो, कारूं ॾिसो, आहिनि त जड़ न, पर हिननि खे छा मिली आहे? ऐश्वर्य, विभूति। जो कार बंगले जे करे माण्हूअ जी इज़त वधी थी वञे, हुननि जी इज़त नथी वधे माण्हूअ जे करे। अच्छा, बाक़ी बचो जड़ ऐं चेतन। त चेतन खे मिली आहे भलाई, बड़े भाग मानुष तन पावा।
परमात्मा असां सां भलाई कई आहे ऐं माण्हू ई भलो आहे। ही त असंग दुसंग में अची करे, ख़राब संग में अची माण्हू कुछ करे तो वठे, पाप अपराध, बाक़ी त माण्हू जो स्वभाव आहे भलो करण जो ई। त भलाई मिली इन चेतन खे। हाणे रामचरितमानस में मति कंहिंखे मिली, कीर्ति कंहिंखे मिली, गति कंहिंखे मिली, भूति कंहिंखे, भलाई कंहिंखे, उहा कथा जॾहिं अञा अॻिते तव्हां ॿुधो त ख़बर पयव। पर मां पहिरीं ॿुधाए छॾियां, मोरारी बापू ॿुधायो आहे। मति ॿुधी इहा मिली आहे, पाण यादि बि तव्हां बि ॿुधाइजो। हा, इहा मिली आहे वाल्मीकीअ खे। वाल्मीकीअ खे असां हींअर ॿुधोसीं कि दुष्ट हो स्वभाव जो, संतनि जे संग में, सत्संग में उनखे मति मिली वई। कीर्ति मिली आहे राजा दशरथ खे, सत्संग जो प्रभाव। गुरु वशिष्ठ जो चवण ते हलंदो हो त उनखे यश उनजो ॾाढो हो, कीर्ति। ऐं हिकु अखर आयो आहे वेद विदित। हिकु कीर्ति उहा बि त थींदी आहे जीअं हिटलर जी, हिटलर बि त फेमस आहे, जो पढ़ायो वेंदो स्कूलनि में। औरंगज़ेब, इहे बि त आहिनि कीर्ति। न, वेद विदित कीर्ति, वेद में जेका वेदनि जे अनुसार हुजे, उहा राजा दशरथ जी। गति, सदगति थी जटायुअ जी, शबरीअ जी, इन जी सदगति थी। इहा कथा तव्हांजी ॿुधल आहे न रामायण जी, त सभु त ख़बर अथव न। भूति विभूति राजा जनक, ऐश्वर्य, ऐं उनखे सत्संग मिलियो हिकु त अष्टावकर जो, ऐं ॿियो शुकदेव सां बि राजा जनक जो संवाद थियो आहे। पर उन में राजा जनक वक्ता हो, शुकदेव कुछ सम्झण आयो हो। पर तॾहिं बि श्रोता सां मिली करे बि सत्संग पैदा थी वेंदो आहे। वक्ता ई हैरान थी वेंदो आहे कि ही ॻाल्हियूं अची किथां वयूं। त उहो बि सत्संग थियो आहे जेको प्रसिद्ध आहे। त हिकु त अष्टावकर सां, ॿियो शुकदेव सां राजा जनक जो जेको थियो आहे। ऐं टियों किथे किथे ईंदो आहे याज्ञवल्क सां। याज्ञवल्कनि जो वायो आहे न, त याज्ञवल्क सां बि उनजो थियो आहे। ऐं गुरु शतानंद जेको उनजो कुल गुरु हो, राजा जनक जो, शतानंद, गौतम ऋषिअ जो पुटु, अहिल्या जो पुटु शतानंद। विभूति ऐं भलाई, भलाई मिली आहे राम खे, अच्छाई, सुठाई। इन खां वधीक सुठो ॿियो केरु सॼे रामायण में। त उहो बि प्रभाव कहिड़ो, सत्संग जो ई प्रभाव। जीअं जीअं माण्हू सत्संग ॿुधंदो वेंदो आहे, तीअं तीअं उहो सुठो थींदो वेंदो आहे, सुठो थींदो वेंदो आहे, आनंद सां भरजंदो वेंदो आहे। ऐं सत्संग सां शोक नाश थींदो आहे, दुख दूर थींदो आहे, सत्संग ॻोढ़ा उघंदो आहे। सत्संग दुख दूर करे, हल्को करे, प्रफुल्लित करे ऐं मोकिलींदो आहे। वाह वाह जो आनंद आहे सत्संग में, वाह वाह जो आनंद आहे सत्संग में। छो थो करी इनकार हली हिकु वार सचे तहे रंग में। वाह वाह जो आनंद आहे सत्संग में, वाह वाह जो आनंद आहे सत्संग में। छो थो करी इनकार हली हिकु वार
सच्चे तह रंग में। वाह वाह जो आनंद आए सत्संग में। वाह वाह जो आनंद आए सत्संग में। मीरा खे लगन लगी हुई सत्संग मां। मीरा के लगन लगी हुई सत्संग मां। मीरा खे लगन लगी हुई सत्संग मां। राणीअ खे राहत आई सचे रंग मां। राणीअ खे राहत आई सचे रंग मां। राजाई जा सुख छॾे श्याम सां दिल लाए वई। राजाईअ जा सुख छॾे राम सां दिल लाए वई। कूड़ा सुख भोग छॾे सचो आनंद पाए वई। कूड़ा सुख भोग छॾे सचो आनंद पाए वई। सत्संग जे आधार मीरा थी पार सचे तह रंग में। वाह वाह जो आनंद आहे सत्संग में। आनंद आहे सत्संग में। सचे सत्संग मां सचो सुख पाईंदे। सत्संग मां सचो सुख पाईंदे। मन जूं मुरादूं माणे जीवन पंहिंजो ठाहींदे। मन जूं मुरादूं माणे जीवन पंहिंजो ठाहींदे। सचो विश्वास रख अंदर में प्यास रख। सचो विश्वास रख अंदर में प्यास रख। माधव मोहन जी अंदर में प्यास रख। कूड़ा ॿिया कमकार सचो निरंकार सचे तह रंग में। वाह वाह जो आनंद आहे सत्संग में। वाह वाह जो आनंद आहे सत्संग में। त सत्संग ई सचो सुख ॾेई सघे थो। वास्तविक सुख अगरि खपे, खपे ई सभिनीनि खे ई खपे। ऐं विश्राम खपे, विश्राम बि सभिनीनि खे खपे। प्रबोध खपे, मन बोध खपे, ज्ञान वास्तविक पंहिंजो सहज स्वरूप में ठिकाणो खपे। त इहो केवल सत्संग ई थो ॾेई सघे, ॿियो कोई न। सत्संग जी महिमा एतिरी वॾी आहे, पर थियणु खपे सत्संग। तव्हां सत्संग जे नाले ते कुझु बि करे अचो त पोइ गारंटी चाइना वारी मिलंदव। मेड इन चाइना में जेका गारंटी मिलंदी आहे न, उहा मिलंदव। कुझु खे बि कुझु सत्संग न चइबो आहे। किटी पार्टी कयो ऐं चयो सत्संग आहे इहो असांजो, त तव्हांजे चवण सां उहो सत्संग कोन थी वेंदो। अगरि तव्हां में द्वेष आहे या ईर्ष्या आहे मन में ऐं चओ था असां सत्संग में बि वेंदा आहियूं, त उहो तव्हां सत्संग कोन पिया था कयो। द्वेष निकिरणु खपे सत्संग ॿुधी ॿुधी करे। ऐं निंदा पराई पचर बि निकिरणु खपे। बिसर गई सभु तात पराई, जेको पाण शुरूअ में गुरबाणी ॻाईसीं, उनजो इहो हू अथव पैमानो।
कि भाई कीअं ख़बर पए कि असां सही सत्संग कयूं पिया था, असां सच में सत्संग जो प्रभाव असां ते थिए पियो थो। उनजी सॼी इहा ई अथव निशानी जेको इन गुरबाणीअ में आहे, बिसर गई सभु तात पराई। जंहिं ॾींहुं तव्हां खां पराई तात विसरी वञे, हींअर त आहे न मायुनि खे पराई तात, हुन छा कयो हिन छा कयो, हुन हीअं कयो 23 साल पहिरीं, मां हीअं कयो, मां भलाई कई, ॿियनि मूंसां बुराई कई। त इन खे चइबो आहे तात, पराई तात। हुन हीअं कयो, हुन हीअं कयो, हुन हीअं कयो। अरे भाई सत्संग जो सुख पाइण खां पोइ बि तोखे पराई तात आहे, त या त तोखे सत्संग जो सुख मिलियो ई कान्हे अञा। उहो माण्हू सत्संग में बि पराई तात करण लाइ पियो थो वञे, ॾिसण पियो थो वञे केरु आयो केरु न आयो, पोइ पंहिंजी ख़ासि साहेड़ीअ सां शेयर कंदी उहो सभु। उन ग्रुप जी का हिकु उनजी साहेड़ी हूंदी कि आज वो आई थी ना, देखा नहीं कैसे देख रही थी। इनखे चइबो आहे पराई तात, सत्संग में ई पराई तात। अच्छा, अगर पराई तात आहे त माना सत्संग कोन्हे, ऐं कोई वैरी नज़र थो अचे ऐं पराओ नज़र थो अचे त बि सत्संग कान्हे, सत्संग हुन कोन कयो आहे। द्वेष माना द्वेष आहे अगरि, मुरारी बापू चवंदो आहे देश छॾणु सवलो आहे, द्वेष छॾणु ॾुखियो आहे। देश, माण्हू देश छॾे बेंगलोर हलियो वञे, कनाडा हलियो वञे, अमेरिका, उहो सवलो आहे, पर हिते ई रही करे द्वेष छॾे न, उहो ॾुखियो आहे। बिसर गई सभु तात पराई, जंहिंखे सत्संग जो आनंद आयो आहे उहो ई थो चई सघे कि मूंखां पराई तात विसरी वई, जब ते साध संगत मोहे पाई, ना को बैरी ना ही बिगाना, सगल संग हमको बनाई। हाणे मुंहिंजी कंहिंसां दुश्मनी कान्हे, सभिनि सां मुंहिंजी पटिजंदी आहे। ऐं ॿियो लक्षण सत्संग ॿुधण वारे जो प्रभु कीनो सो भल मानियो। हाणे मां शिकायत न कंदी आहियां, शिकायत न रही, कोई शिकायत न रही, सत्संग मुंहिंजी सभु शिकायतूं दूर करे छॾियूं। ऐं इहा मूंखे सुमत किथां मिली? एहे सुमत साधु ते पाई। ऐं साधु कोई हू न सम्झिजो हलण घुमण फिरण वारो साधु, साधुअ जी महिमा ॾाढी वॾी अथव, साध की महिमा भेद न जाने। जलेबियूं एतिरियूं महान आहिनि, महान जलेबियूं, जो चवंदियूं आहिनि साध ऐं संत त असां जेको सत्संग ॿुधणु ईंदो आहे न, उनखे ई डिग्री ॾेई छॾींदा आहियूं संत जी। ले बताओ, जेको सत्संग ॿुधणु आयो आहे, ॿुधण बि कोन आयो आहे, ॾिसणु आयो आहे, उनखे पहिरीं ॾींहुं सर्टिफिकेट संत जो, तू आज से संत हो गई, जैन साईं त तू अॼु खां संत थीं। चंद्र संत, अरे चंद्र संत, त ही त कुझु बि थो करे सघनि, कोड़ियूं आहिनि न। न द्वेष छुटो अथनि, न अहंकार छुटो अथनि, न पराई पचर, न द्वेष, त उहो त माण्हू कुझु बि थो करे सघे। जंहिंखे क़ीमत चुकाइणी कान्हे त उहो त कुझु बि थो करे सघे। कोई माण्हू मॉल में वञे, उहा ट्राली खणे, उन में वञे शयूं भरींदो, अरे हे बि खण, हो बि खण, हे बि खण, हो बि खण, त कोई चएसि अरे एॾियूं शयूं वठी थो, ज़रूरत अथई ऐं पैसा अथई, चवंदो वठणियूं कंहिंखे आहिनि, मां त इहे भराए करे छॾे हली वेंदो आहियां, माण्हू इम्प्रेस थींदा आहिनि। त उन लाइ त कोई सॼी ट्रॉली 10 ट्रॉलियूं भरे छॾे न, उनखे कोई मतिलबु फ़र्क़ु ई कोन्हे न पवणो, उनखे थोरी क़ीमत चुकाइणी आहे। जंहिंखे वठिणो आहे त उहो त वधि में वधि हथ में बि खणी सघंदो, एतिरियूं शयूं खणंदो जेतिरी क़ीमत चुकाइणी आहे। जलेबियुनि खे का क़ीमत त चुकाइणी कान्हे, न को कंहिंखे जवाबु ॾियणो आहे, न को कोई ॿाओ संत पुछण वारो आहे, न को कंहिंखे पई आहे, न को कंहिंखे मतिलबु आहे, त उन फ्रीअ में त उहो त कुझु बि
कुछ भी संत हिन खे संत ठाहे छॾींदियूं, चवंदियूं बाबा तव्हांजी ॾाढ़ी ॿाढ़ी सुठी आहे, अॼु खां तव्हां संत। तव्हांखे कंहिंखे संत ठहिणो आहे त वञो जलेबियुनि में खुला ऑफर अथव, थोड़ी चमचागिरी करणी पवंदव बसि, दीदी दादी हे हो चई करे कि कोरोना तव्हां ई भॼायव दादी, एतिरो चवंदा न तव्हांखे संत ठाहे छॾींदव। पर अगरि तव्हांखे सच में संत संग करणो आहे त पंहिंजो अहंकार छॾणो पवंदव। छा ईअं नथो थी सघे, ई आहे असां वटि ई थी सघे थो, थी रहियो आहे, थींदो आहे कि ईअं नथो थी सघे कि माण्हू पंहिंजी पहचान, पंहिंजो रुतबो, पंहिंजो जेको हुनजी कीर्ति जेका हुनजी आहे उहा घर रखी अचे ऐं सत्संग में ईअं अचे कि मां हिकु नॉर्मल इंसान आहियां, हिते थींदो आहे ईअं। पर ॿिए हंधि तव्हां ॾिसो, तव्हां वापसि भॼी ईंदा हेॾां, तव्हां साफ़ ॾिसंदा कि का अमीर आहे, का ग़रीब आहे, का नंढी आहे, का वॾी आहे, का पंहिंजी पहचान पे थी ॾेखारे, का पंहिंजे घोट जी पहचान पे थी ॾेखारे, का त उन जेको सत्संग थो करे गुरु उन सां ई पहचान पे थी ॿुधाए, कोई अॻियां वेठो आहे, कोई पुठियां वेठो आहे। त उन्हनि खे थो चवां, फेसबुक ते ॿुधनि था हेॾा माण्हू कि सत्संग में वञो न त थोड़ी देर लाइ तव्हां भुलिजी वञो मां कमला, मां रेखा, मां फलाणी, मां ढिमकी। तव्हां बसि आयो, केरु आहियां उहा ई त ख़बर कान्हे, बसि आहे परमात्मा आहे, ही सत्संग आहे, ही कथा आहे, असां ॿुधण आया आहियूं, सभु भुलिजी करे। ऐं सभु भुलिजी करे वियनि न जिते, उते ई थींदो आहे सत्संग। ऐं इहो शुक्राना अचे, जो प्रभु कीनो सो भल मानियो, सभ में रव रहा प्रभु एके, सॼी संगत में हिकु ई नज़र अचे परमात्मा, खुद जो अहंकार नज़र न अचे, उहो परमात्मा ई नज़र अचे, त सम्झिजो तव्हां सत्संग रूपी सरोवर में टुॿी हणी रहिया आहियो। बोल सत्संग भगवान की जय।